अस्सलाम वालेकुम नादरीन, इन वक्त असां दरगाह पखड़ोई पीर ते मौजूद आहियूं, जिथे पीर पखड़ोई जे हवाले सां इन्हनि कुछ नंढनि खे ॼाण हूंदी, उन्हनि सां ॻाल्हियूं कंदासीं, उन्हनि जो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं, दरगाह पखड़ोई पीर जी तव्हांखे कुझु हिस्ट्री यादि आहे? हाँ, साईं खे वॾनि पंहिंजनि ॿुधायो त राजस्थान वारे पासे खां 3 साल उॾामी आया, जंहिंजो नालो आहे हिकु पीर पखड़ोई लाल, पीर भरी लाल ऐं कमाल शाह। उहे उते वञी परे परे खां हिकु ॿिए खां माना परे परे वञी लथा। उन्हनि उतां जे माण्हुनि उते पंहिंजूं मज़ारूं अॼूं, जिते हाणे लखें की ख़िदमत ॾींदा आहिनि, पंहिंजूं ज़रूरतूं पूरी करे। या नादरीन, तव्हां हितां जे अवाम खां ॻाल्हियूं ॿुधियूं, वधीक असां सां वीडियो में साथ ॾिजो, वधीक ॾिसंदासीं दरगाह जा नज़ारा। रहमान दोस्तों, रियलमी पंहिंजी आवाज़ में अॼु दरगाह पखड़ोई पीर जो जेको आहे मुकमल नज़ारो तव्हांखे ॾेखारींदासीं हिन वीडियो में। वीडियो खे ॾिसंदा रहिजो। दरगाह अंदर हलंदासीं, हाणे नज़ारो ॾेखारींदासीं। हीअ हितां जा दरबार जा फ़क़ीर आहिनि जेको तव्हां ॾिसी सघंदा। ऐं हीअ जेको अलम अब्बास आहे रोज़ो, हीअ नज़ारो तव्हां ॾिसी सघो था, बिल्कुलु दरगाह पखड़ोई पीर जो मुकमल इंशाअल्लाह ताला तव्हांखे नज़ारो ॾेखारींदासीं इन वीडियो में। असां वीडियो में गॾु रहंदा, कोशिशि इहा कंदा आहियूं जेको आहे असां आवाम जी जेको आहे ॾेखारी ॾेई सघूं, हर जॻह जी हर वीडियो जी जेको आहे तव्हां ॾिसी सघो था। बिल्कुलु हाणे असीं अंदरि अची विया आहियूं माशाअल्लाह। हीअ पींगा आहिनि दरबार जा, ऐं अंदरियूं हलंदासीं तव्हांखे नज़ारा ॾेखारींदासीं। नज़ारा आहे दरगाह पखड़ोई पीर जी। हाँ, ॾिठा नज़ारो आहे दरगाह पखड़ोई पीर जो, जेको अंदरां जो तव्हांखे ज़ियारत वग़ैरह करींदासीं। ये अंदरां जो मंदर है, बिल्कुल ॾिसी रहियो। जी हाँ नादरीन, बिल्कुलु ही तव्हां ॾिठो दरगाह पखड़ोई पीर जो नज़ारो, ऐं इंशाअल्लाह ताला असां सां साथ ॾिजो। जेकॾहिं अगरि असांजे यूट्यूब चैनल ते आया हो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं फॉलो कयो, फॉलो फस्ट कयो, जीअं त असांजूं न्यू वीडियो तव्हां ताईं पुॼनि। वॾी महिरबानी दोस्तों।